अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं नए बख्शी जड़तान लगा आया मां सब खां पहिरियों माज़रत खां आहियां त लेक्चर कोन पियो तयारु करे सघां। सबबु उन जो इहो ई आहे त मुंहिंजो माइक ख़राबु थी वियो आहे, जंहिंजे करे डिले पई थिए। हीअ स्क्रीन रिकॉर्डिंग उन वक़्तु ताईं अव्हां सां शेयर कंदो रहंदुसि त जीअं अव्हांजो मामला या सवाल जवाब जेके आहिनि उन सां रहे। मां कोशिशि कयां पियो थो त स्क्रीन रिकॉर्ड ते ॿिया जेके 4-5 लेक्चर आहिनि उहे बि उन स्क्रीन रिकॉर्ड ते अव्हां सां शेयर कयां। ही इंटरव्यू जा कुछ सवाल मिलिया आहिनि 6 तारीख़ जा, उन जा कुछ जवाब आहिनि। कोशिशि कई आहे, केतिरा ई रिपीटेड क्वेश्चन्स आहिनि, साॻे सवाल पुछा विया आहिनि। बहितर आहे त उन्हनि जा बि जवाब ॾिना आहिनि, पर हाणे कोशिशि इहा आहे त नवां टॉपिक ॾिसूं या नवां उनवान ते ॻाल्हायूं त उहो बहितर रहंदो, छो त इंटरव्यू में सभु साॻिया सवाल पिया कया वञनि। हाणे हीउ जेको कंहिं दोस्त जो इंटरव्यू आहे उन में अव्हांजा कुझु सवाल आहिनि जेके ॾिसूं था। ज़ात जी माना ॿुधायो, वालिद छा कंदो आहे उन जे बारे में, ठीकु आहे। उनखां पोइ आहे ससुई जो भेद ॿुधायो। हाणे हुन सुर न पुछो आहे, जेकॾहिं मख़सूस सुर जी ॻाल्हि करे हा त पोइ असां उन सुर में वञूं हा, पर हिते चए थो सिर्फ़ु ससुई जो भेद ॿुधायो। जो आहे माना हिकिड़ो भेद ॿुधाइणो आहे। मां हिते ॿ लिखिया आहिनि, सिरजियसि तां सूर, सामायसि त सुख वया, इहे ॿई पूर मूं निमाणीअ नसीब थिया। इन खां पोइ आहे इन खां ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि ॾुखनि आउं ॾधी, पुछां पेर पुनूअ जा विझां विख वधी, लिखे आउं लधी न त पटनि पंध केरु करे। इहे 2 शेर आहिनि जेके ससुयूं आहिनि। हाणे ईअं ई हिते हेठि ॿिया जेके सवाल आहिनि उन्हनि ते असां ग़ौर कंदासीं, ठीकु आहे। हाणे असां अॻिते हलूं था। उन खां पोइ मुकालमा निगारी बाबति वज़ाहत कयो। हाणे वज़ाहत असां अव्हांजो टाइम बचाइण जे लाइ सिर्फ़ु एतिरो कयूं था त मुकालमा निगारी उनखे चवंदो आहे जेको कहाणीकार, ड्रामा निगार या नॉवल निगार जेको पंहिंजे किरदारनि सां ॻाल्हाईंदो आहे उनखे मुकालमा निगारी चयो वेंदो आहे। वधीक इनखे पढ़ण जे लाइ अव्हां इन जो स्क्रीन शॉट कढी छॾियो ऐं उनखे पढ़ी वठी सघो था, ठीकु आहे। डेमो मोहम्मद सिद्दीक़ मेमण ते। हाणे उनजो कहिड़ा अदबी कमु कहिड़ो आहे ऐं इल्मी कमु कहिड़ो आहे उनजी अव्हांखे ॼाण हूंदी ऐं अव्हां उन ते जेको आहे सो डेमो तयारु कंदा। फ़ेल अकर तरक गुज़िरियल 3 वीडियो में मां उनखे बयानु कयो आहे। इन खां अलावा मुंहिंजो ॿियो वीडियो लेक्चर रखियलु आहिनि इन मुंहिंजे मुतालिक़। उनजे बावजूदि बि मां हिनखे हिते वरी हिकु दफ़ो मां साम्हूं रखी छॾियो आहे, अव्हां इनखे पढ़ी सघो था। जुमिला कहिड़ा आहिनि, ठीकु आहे। फ़ेल अकर तरक में हिकिड़ो जुमिलो असां मथे लिखियो आहे, उनखां वधीक 4-5 जुमिला अव्हां किताब खोले उनजी तयारी करे सघो था। मात्रा छाखे चइबो आहे, हिकु अखर या आवाज़ खे मात्रा चइबो आहे, ठीकु आहे। मिसाल लायो लाम अल्फ़सी कातिब लिखे जीअं। असां इन खे हिते वाज़े कंदा हलंदासीं त मात्रा अक्सर में छाखे थो चइजे ऐं मात्रा छा आहे, कीअं उनखे असां पूरो कयूं, छो त हाणे इहो सुवालु घणो पुछियो वञे पियो थो। हाणे हीउ लफ़्ज़ आहे पूरो हीअ बेत जी हिकु सिट आहे, लायो लाम अल्फ़सी कातिब लिखे जीअं, ठीकु आहे। पंहिंजो ॿी सिट आहे असां सॼण तीअं रहियो आहे रो में, मां उहा कोन लिखी आहे छाकाणि त मूंखे सिर्फ़ु हिते मिसाल ॾेई सम्झाइणो हुयो, जंहिंजे करे सिर्फ़ु इहो हिकु अधु सिट लिखी आहे। हाणे ला 2 अखर आहिनि त इहे 2 मात्राऊं थींदियूं। यो 2 अखर आहिनि, 2 मात्राऊं थींदियूं। लाम जेको आवाज़ जो ला चाड़ जेको थिए उन ते ग़ौर ॾिजो, ला 2 म, ठीकु आहे। इहे थियूं हेसि ताईं अलॻि। उनखां पोइ असां अॻिते रहंदासीं। लायो अल 2 गॾु था थियनि ऐं फ अलॻि थो थिए। आवाज़ में ॾिसो 2 अल फ अलॻि थो अचे। सी हाणे इहे साकिन बि थींदो आहे ऐं मुतहरिक बि हूंदो आहे, उहा असां ते मर्ज़ी आहे। पर बेत जे जेको चरण हूंदो आहे जंहिंमें काफ़ियो हूंदो आहे उन में 11 मात्राऊं ऐं जंहिंमें काफ़ियो नाहे हूंदो उन में 13 मात्राऊं हूंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं हिकु मात्रा खुटी पवंदी आहे, उहा का वॾी ॻाल्हि कोन्हे का, इहा आम आहे, खुटी पवंदी आहे का वॾी ॻाल्हि न आहे, ठीकु आहे। सी ताईं कुल 12 मात्राऊं थियनि थियूं, यानी कि हिकु चढ़ में लायो लाम अल्फ़ सी, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो अलॻि सां मथे कातिब लिखे जीअं,
कातिब लिखे जीअं। हाणे का ब ठीकु आहे, तिब ब लि हिकु खे ब जी ठीकु आहे। हाणे ही कुल 11 मात्राऊं आहिनि जेके अव्हां साम्हूं हिते मौजूदु आहिनि। ईअं ई जेको फॉर्मेट हूंदो आहे उहो मां तव्हांखे हिते ॿुधाए छॾियां त उहो हीअं हूंदो आहे। ही निशानी काफ़िये जी आहे, ठीकु आहे। 13 11 11 13 24 24 कुल 48 मात्राऊं हूंदियूं आहिनि हिकु बेत में, जेको ॿिनि सिटुनि जो बेत सोरठो या दोहो हुजे उन में कुल 48 मात्राऊं थींदियूं आहिनि। छंद विद्या मूजिबि ॿिनि सिटुनि वारे दोहे सोरठे ऐं बेत में कुल 48 मात्राऊं हूंदियूं आहिनि। मात्राऊं उबतियूं सुबतियूं कयो, मतिलबु छा आहे इन जो मतिलबु इहो आहे त अव्हां वटि को बि हिकिड़ो शेर आहे यानी कि बेत आहे, उन बेत जे जेके सिटूं आहिनि उन सिटुनि खे उबतो सुबतो करे रखो हिकिड़ो इहो, त कहिड़े नमूने सां अव्हां ॿुधाईंदव त इनखे असां उबतो सुबतो कयोसीं। हाणे हिते हिकिड़ो ई शेर लिखियो आहे, मां उन ई बेत खे मां जेको आहे सो बेत बि कयो आहे, उन खे दोहो बि कयो आहे, उन खे सोरठो बि कयो आहे। इहे अव्हां वटि निशान नज़र अचनि पिया था। मां हींअर अञा तव्हांखे ॿुधायो त जेके मात्राऊं हूंदियूं आहिनि उन जे लिहाज़ खां ही ॾिसो, ही निशानी काफ़ियो, ही निशानी काफ़ियो, इहो आहे बेत, ॿिनि सिटुनि वारो बेत, ठीकु आहे। ही काफ़िया अव्हांजे साम्हूं आहिनि, ठीकु आहे। इन खे असां हटायोसीं हितां, त हाणे वरी अचे थो ही ॿियो, आख़िर में ही काफ़िया अची विया, साॻियो ई बेत आहे। पाणियारी सर बेड़ो जरते पखी जीअं, रहियो आहे रूह में असां सॼण कीअं, ठीकु आहे। इहा सिंधी क्लासिकल शाइरीअ जी ख़ूबसूरती आहे जो उन जो माना मक़सदु ऐं मफ़हूम बिल्कुलु बि तब्दील नाहे थींदो, उहो जीअं जो तीअं रहंदो आहे। हाणे छा थियो, जॾहिं दोहो थियो त काफ़िया ॿिन्ही सिटुनि जे आख़िर में अची विया, यानी कि 13 11 13 11 48 मात्राऊं पूरियूं थी वियूं, ठीकु आहे। हलूं था सुबत में अॻिते, जरते पखी जीअं। हाणे ॾिसो साॻियो ई जेको काफ़ियो आहे उहो किथे थो अचे, जरते पखी जीअं पाणियारी सर बेड़ो असां सॼण तीअं, रहियो आहे रूह में, हिते काफ़िया अची विया, इहे हिते उहे काफ़िया पिया आहिनि, यानी कि 11 13 11 13 48 पूरियूं थी वियूं, ठीकु आहे। इहो हिकिड़ो मात्राउनि खे उबतो सुबते करण जो तरीक़ो आहे। अव्हां घबराइजो न, छाकाणि इन खे इहे ई उबतियूं सुबतियूं कबियूं आहिनि। गाह क़दीम शाइरी जी सिंफ़ आहे जंहिंजा भट्ट भान ऐं चारण ॻाईंदड़ हुआ, भागू भान ऐं सुमंग चारण इन जा वॾा शाइर हुआ। अरूज़ी ऐं ग़ैर अरूज़ी शाइरी जो फ़र्क़ु सम्झायो, मां इन जे पोरियां ॿिनि वीडियो में फ़र्क़ु सम्झाए चुको आहियां। अव्हांखे वधीक सम्झण लाइ हिते स्क्रीनशॉट अव्हां कढी उनखे पढ़ी सघो था, ठीकु आहे। बेत जी माना ई आहे, बेत लफ़्ज़ जी माना ई आहे घर, बेतुल्लाह बेतुल मुक़द्दस, ठीकु आहे। हाणे इन्हनि खे अंदरि दाख़िल थियण जे लाइ दरु आहे, दरवाज़ो आहे, माना बेत जी माना आहे घर, ठीकु आहे। हाणे उनजे अंदरि दाख़िल थियण लाइ दरु आहे। अहिड़े नमूने सां बेत खे जेके सिटूं आहिनि उहे अहिड़े नमूने तरतीब सां आहिनि जो मां खोलींदव त ॿिनि ताकियो दरु थी वेंदो आहे, इन करे उनखे ईअं चयो आहे। बेत जी हैयत ते अचो। हाणे हैयत जे लिहाज़ खां बेत ॿिनि क़िस्म जा थियनि था, हिकिड़ा सोरठा मेल ऐं ॿिया दोहा मेल। हाणे इन्हनि खे बि अव्हां काफ़ियो ॾिसंदव त हिते जेको बि काफ़ियो आहे उहो अव्हांखे ॻाढ़नि अखरनि में नज़र अचे पियो थो। सिकण इहे न हद जीअं लिखियो लिया का पाइए, सिकण इहे न हद जीअं लिखियो लिया का पाइए, पेई पिरियां जी न थिए मथे अङण अध, पेई पिरियां जी न थिए मथे अङण अध, इहो पुण वड़े सध जीअं खिलियो खायो सुम्हे। हाणे हीउ जेको बेत आहे उहो सोरठा मेल मां आहे। सोरठा मेल मां छो आहे, उनजो मक़सदु आहे इहो त हिन जी पहिरीं ऐं टीं सिट जेका आहे उहा
सोरठे वारी आहे। ठीकु आहे, इनखे असां सोरठा मेल बेत चवंदासीं, सोरठा मेल बेत चवंदासीं। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां जॾहिं असां अॻिते हलूं था त हेठि असांखे ॿियो बेत नज़र अचे थो पियो, ऐं उहो ॿियो बेत में वरी अवां ॾिसो था पिया त पहिरीं सिट जे आख़िर में, ॿी सिट जी आख़िर में ऐं टी सिट जी विच में काफ़ियो आहे। हीउ काफ़ियो आहे ऐं आख़िर में हिते आहे, जे तूं सिकणु सिखियो कातीअ पई कंझ, यानी की ईज़ा वचण सां कंझ न, सुपेरियां जे सूर जो माण्हुनि ॾिजे न मंझि, अंदरि इहो अहंज सांडिज सुखाऊं करे। हाणे इन शइ खे असां सम्झो करे त हिन खे असां चवंदासीं दोहा मेल बेत, छाकाणि त आख़िर में बेत वारी सिट अचेसि थी, जंहिंजे करे हिनखे दोहा मेल, यानी की 2 सिटूं दोहे वारियूं आहिनि ऐं हिकु सोरठे वारी आहे, इन जे करे असां हिनखे दोहा मेल बेत चऊं था। ठीकु आहे, अॻिते हलूं था असां। बेत अरूज़ी या गैर अरूज़ी आहे, बहस कयो। बुनियादी तौर ते बहस इहो आहे त बेत जेको आहे उहो गैर अरूज़ी, यानी की हिंदी छंद विद्या जे मुताबिक़ लिखियो वेंदो आहे, उन में मात्राउनि जो हिसाबु रखियो वेंदो आहे, उन में इल्म अरूज़ जो बेत न रखियो वेंदो आहे। छाकाणि त मिर्ज़ा कलीज बेग पंहिंजे किताब इल्म अरूज़ में कुझु अहिड़ी ॻाल्हि कई आहे जो बेत वारा जेके मात्राऊं आहिनि उहे पूरी जो पूरी इल्म अरूज़ ते बीहारे ॾेखारियूं आहिनि, जंहिंजे करे इहो बहस छॾियो। ऐं इन खां अलावा शेख अयाज़ पिणु इहा ॻाल्हि कई आहे त मूं कुझु बेत इल्म अरूज़ जे मुताबिक़ लिखिया आहिनि। वधीक डेफिनेशन जे लाइ मां स्क्रीनशॉट कढी इनखे पढ़ी सघो था। अरूज़ी शाइरी छा आहे, मां पहिरियों वाज़े करे चुको आहियां, इनखे हिकु दफ़ो ॿीहर अव्हां जेको आहे सो स्क्रीनशॉट कढी पढ़ी सघो था। मां सिर्फ़ु स्क्रीनशॉट लाइ इन जो चवां, इन लाइ चवां जेकर मां इनखे बार बार पढ़ंदुसि त अव्हांजो वक़्तु ज़ाया थींदो। गैर अरूज़ी शाइरी छा आहे सम्झायो। गैर अरूज़ी ऐं अरूज़ी शाइरी मां मथे वाज़े करे चुको आहियां। ठीकु आहे, गज़ल, हाणे हिते हिन शइ खे अव्हांखे थोरो प्रिफरेंस ॾियणी आहे, हिते थोरी वधीक अव्हांखे अहमियत ॾियणी आहे। जो गज़ल लफ़्ज़ जी लुग़वी माना छा आहे, जेका लुग़त में माना आहे अव्हांखे ॾिसणी आहे त उहा कहिड़ी आहे। गज़ल जी इस्तिलाही माना कहिड़ी आहे, ख़ूबसूरत औरतुनि सां इश्क मुहबत जूं ॻाल्हियूं करणु, ऐं गज़ल जी लुग़वी माना आहे गज़ाल, यानी की हरण अखियुनि जहिड़ी। ठीकु आहे, गज़ल जो पहिरियों बंदि उनखे छा चइबो आहे, मतलअ चइबो आहे। ॿियो बंदि मतलअ सानी चइबो आहे। आख़िरी बंदि मक़्तअ चइबो आहे। हैयत जे लिहाज़ खां घटि में घटि गज़ल में 5 बंद हुअणु घुरिजनि, 5 शेर हुजणु घुरिजनि, पर असां वटि जदीद दौर में हाणे 4 बंदनि वारो गज़ल पिणु लिखियो वियो आहे। ठीकु आहे, गज़ल जो पहिरियों शाइर कहिड़ो आहे। गज़ल जो पहिरियों शाइर नूर मोहम्मद ख़स्ता, हाफ़िज़ आली, मियां छतन ऐं ॿिया असांखे मिलनि था पहिरियां शाइर। उन खां पोइ साहिब दीवान शाइर केरु आहे। पहिरियों सिंधी में साहिब दीवान शाइर ख़लीफ़ मोहम्मद गुल हलाई आहे। बादशाह केरु आहे, मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी आहे। नओं मोड़ ॾींदड़ केरु आहे, नओं मोड़ ॾींदड़ शेख अयाज़ आहे, जंहिं गज़ल में क़ौमी रंग खे उभारियो। इन खां अलावा जॾहिं असां ॾिसूं था त गज़ल में ॿियूं बि केतिरियूं ख़ूबियूं आहिनि, उनखे हिते हिन नंढे शॉर्ट वीडियो में बयानु नथो करे सघिजे। ठीकु आहे, असां अॻिते हलंदासीं। छंद विद्या छा आहे। छंद विद्या हिंदी शाइरी जे वज़न जे इल्म खे चइबो आहे। तख़्ती छा आहे। तख़्ती या मात्राउनि करण वारो इल्मु साॻियो आहे जेको मथे असां बयानु करे चुका आहियूं, पर हिते असां इल्म अरूज़ जे मुतालिक़ उहा ॻाल्हि कंदासीं त तख़्ती कीअं कजे थी। हूअं त केतिरा ई तरीक़ा आहिनि, पर हिन खे असां सवलाई जे लाइ हिकिड़ो जेको असांखे पंहिंजे यूनिवर्सिटी जे ज़माने में मोहतरम उस्ताद डॉक्टर मोहम्मद अनवर फज़ार हिकिड़े साहिबु असांखे शेर सेखारियो हुयो, तख़्ती सेखारी हुई। उन मां हिकिड़ो मिसाल मां खणी अव्हांखे हिते ॾिनो आहे त कीअं उनखे असां तख़्ती करे सघूं था। भॻा डार गेरा उॾाणा हलिया विया। हाणे उहो ई साॻियो ई आवाज़ ऐं अखरनि खे असांखे उचारणो आहे ऐं सम्झणो आहे त किथे आवाज़ हल्को थिए थो, किथे आवाज़ ॻरो थिए थो, ऐं किथे आवाज़ सन्हो थिए थो, ऐं किथे अखर हज़फ़ थिए थो। उन सभिनी शयुनि खे साम्हूं रखी करे असांखे हिन जी तख़्ती करणी आहे। हाणे हीउ जेको आहे उहो सॼो जो सॼो आहे फ़ऊलुनि ते। 4 दफ़ा फ़ऊलुनि 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 फ़ऊलुनि
फ़ऊलुन। हाणे इहो ही जेको आहे भॻा ॾार गेरा उॾाणा हलिया विया 4 दफ़ा फ़ऊलुन ते पूरो आहे। अचो तव्हां ॾिसो त छा मुकमल आहे। अचो भॻा भॻा ॾा यानी कि ओ वेसी ताईं भॻा इहे थी वियो हिकिड़ो फ़ऊलुन थी वियो। ठीकु आहे भॻा ॾा हिकिड़ो फ़ऊलुन थी वियो। हाणे अॻु मथे लहूं था र र र जेको आहे उहो अलॻि सां हिकिड़ो फ आहे। भॻा ॾार ॻेरा उलुन फ़ऊलुन ॿियों पूरो थी वियो। ठीकु आहे भॻा ॾार ॻेरा ॿ थी वियो उ फ ॾा उ णा लुन फ़ऊलुन इहो टियों पूरो थी वियो। ठीकु आहे ह फ ल्या ल्या उ व्या। हाणे व्य जेको आहे उहो साकिन आहे इन करे असां हिनखे ॿिन्ही में कटे छॾियो आहे। उहे बि लुन ते पूरो थी वियो। हाणे इहो 4 दफ़ा पूरो थी वियो। हिकु मथियो हुयो ॿियों टियों ऐं चों इन्हनि में भॻा ॾार गेरा उॾाणा हलिया विया। अहिड़े नमूने सां कंहिं ॿिए बि शेर जी या ग़ज़ल जी या कंहिं बि शइ जी तख़्तीक करण लाइ असांखे आवाज़नि ते ध्यानु ॾियणो पवंदो ऐं जेके बहर आहिनि उन बहरनि जी असांखे ॼाण हुजणु घुरिजे त इन्हनि बहरनि ते ई लिखियलु आहे तॾहिं असां उन आवाज़ जे मुनासिबत सां पूरो ॼाणे सघंदासीं। ठीकु आहे छंद विद्या जो कानून। छंद विद्या जा कानून इहे ई आहिनि त असां मात्राउनि खे किथे हज़फ़ कयूं था किथे ॻणियूं था किथे नथा ॻणियूं ऐं कहिड़ो इल्म सां कमु आणियूं था उन खे ॾिसूं था। ऐं ही मात्राउनि जा क़िस्म आहिनि लघु मात्रा गुरु मात्रा यानी कि नंढियूं मात्राऊं वॾियूं मात्राऊं ऐं इन्हनि खे वधीक वज़ाहत लाइ असां बाद में ॾिसंदासीं। फ़ेल जा क़िस्म असां पहिरियों बयानु करे चुका आहियूं पर फ़ेल लाज़मी उन जा वरी 2 क़िस्म आहिनि लाज़िम मारूफ़ ऐं लाज़िम मजहूल। फ़ेल मुतअदी उन जा वरी 3 क़िस्म आहिनि बल्कि 4 क़िस्म आहिनि। फ़ेल मुतअदी मारूफ़ मुतअदी मजहूल मुतअदी बिल वास्ता मुतअदी बिटो बिल वास्ता। ठीकु आहे जुमिला ठाहियो ज़बानी। हाणे उहो अव्हां ते आहे त अव्हां उन वक़्तु जुमिला कीअं ठाहियो था ऐं कहिड़े नमूने सां ॿुधो था। जुमिला ॿुधो ऐं सुञाणो। हाणे उहो जेको इंटरव्यूअर आहे उनजी मर्ज़ी आहे त कहिड़ा जुमिला ॿुधाए थो अव्हांखे ऐं उनखे अव्हां सम्झ केतिरी रखो था। ग्रामर में ज़र्फ़ छा चइबो आहे ज़र्फ़ पोइनि 4 वीडियो में असां बयानु करे चुका आहियूं। हिकु दफ़ो ॿीहर अची वियो आहे अव्हां इनखे ॾिसी सघो था। ज़र्फ़ जा घणा क़िस्म आहिनि पहिरियों बयानु थी चुको आहे वरी अची वियो आहे माना इन मां साबित थिए थो त केतिरा ई सुवाल जेके आहिनि उहे रिपीटेड आहिनि ऐं प्रयोग असां वाज़े करे चुका आहियूं पहिरियों वरी मोटी आयो आहे। उनजो माना इहो मफ़ो लिखियो पियो आहे अव्हां वधीक सम्झणु चाहियो था त अव्हां हुनजी हिते स्क्रीनशॉट कढी उनखे पढ़ी सघो था। ठीकु आहे प्रयोग जा 3 क़िस्म आहिनि असां हुनखे वाज़े करे चुका आहियूं वरी बि तव्हां लिखिया पिया आहिनि उनजा मिसाल बि अव्हां वटि लिखिया पिया आहिनि। लफ़्ज़नि जा क़िस्म कहिड़ा आहिनि लफ़्ज़ हिकिड़ा ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ हूंदा आहिनि ऐं ॿियो जेके लफ़्ज़ आहिनि जिन में जुमिला जिन सां ठहनि था उहे लफ़्ज़ आहिनि ऐं उहे लफ़्ज़ जा 3 क़िस्म आहिनि मुफ़रिद जेको अकेला अखर हूंदा आहिनि अकेला लफ़्ज़ हूंदा आहिनि जॾहिं वधीक टोड़बो त अखर थी पवंदा लफ़्ज़ हूंदा। ॿिया हूंदा मुरकब यानी कि 2 मुफ़रिद लफ़्ज़नि मां को बि हिकु ठाहे ॾिए त उनखे मुरकब चइबो ऐं मुरतब उहो जंहिंमें अॻियाड़ियूं ऐं पछाड़ियूं लॻायूं वञनि पर उन्हनि अॻियाड़ियुनि ऐं पछाड़ियुनि जी का मख़सूस माना न हुजे उनखे मुरतब लफ़्ज़ चयो वेंदो आहे। ठीकु आहे असां अॻिते हलूं था। अब्दुल करीम संदीले ते अव्हांखे डेमो ॾियणो आहे। हाणे उन डेमो ॾियण लाइ अव्हांखे ज़रूरी आहे त हुनजी ॼम जी तारीख़ वफ़ात उनजा कम ऐं उनजो तहक़ीक़ जेका बि आहे उहा अव्हांखे सॼी ज़हन में हुजणु घुरिजे। सिविल अवॉर्ड कहिड़ो आहे निशाने पाकिस्तान अस्करी अवॉर्ड कहिड़ो आहे मूंखे सम्झ में न आयो ऐं मूंखे ॻोल्हियो पर मूंखे नज़र न आयो जल्दी में तंहिंजे करे मां उनखे स्किप कयो ऐं उनखे ॾिसी सघो था। हीअ नंढड़ी कोशिशि आहे इनशाअल्लाह त जल्दी सां वरी हिकु भेरो ॿीहर अव्हां सां अची शामिलु थी पोइ अल्लाह हाफ़िज़।